अज जो वचन। जब अकार एह कछ न दृष्टिता, जब अकार इहु कछ न दृष्टिता। पाप पुण्य तब कहते होता, पाप पुण्य तह कहते होता। ध्यान ॾिजो। हाणे पूरे हिन अष्टपदीअ में केवल ब्रह्म ज्ञान, तत्व ज्ञान, आत्म ज्ञान, ये पूरी 21वीं अष्टपदीअ में सतगुरनि ब्रह्म ज्ञान जो वर्णन कयो आहे। बाक़ी पूरी सुखमनीअ में सरल भक्ति योग आहे। हिन पंक्ति में सतगुरु चवनि था, जॾहिं कोई आकार नज़र न पियो अचे, त पाप ऐं पुण्य कंहिंसां पियो थिए। आकार जो अर्थ संसार ॿधो, हे 3 लोक 14 भुवन, ये सब आकार जे अंतर्गत आहिनि। इन जो अर्थ हुआ कि जॾहिं सृष्टि रचना भगवान न कई हुई त पाप पुण्य काथे हा, केर पियो करे? कोई हुयो ई कोन, केवल श्री भगवान हा, पंहिंजो पाण में ई हा। त जॾहिं कोई आहे ई कोन त पाप पुण्य केर कंदो? जॾहिं सृष्टि ही न हुई त असां सभु काथे हुयासीं? असां सभु भगवान महाविष्णु प्रभुअ जे स्वरूप में लीन हूंदा आहियूं। सभु असां ब्रह्मा जी में लीन थी वेंदा आहियूं। जेके बि प्राणी आहिनि 84 लख जोड़ियूं सभु, ऐं ब्रह्मा जी वरी भगवान में लीन थी वेंदा आहिनि। जेतिरो समय सृष्टि हलंदी आहे ओतिरो ई समय भगवान लीन रखंदा आहिनि, यानी प्रलय हूंदी आहे, कोई न हूंदो आहे, केवल श्री भगवान हूंदा आहिनि। त ओड़ी अवस्था में असांजा ब्रह्मा जी रचनाकार भगवान में लीन आहे, असां ब्रह्मा जी में लीन हुयासीं। त ॿुधायो पाप पुण्य केर पियो करे? कोई न हुयो। चओ हरे राम। हरे राम। त पाप पुण्य बि न हो। लेकिन ध्यान ॾिजो, हिकिड़ी अवस्था हूंदी आहे कि असां हूंदे बि जॾहिं पाण खे कर्ता न सम्झंदा आहियूं, कि करण वारो मां न आहियां, मां शरीर आहियां ई कोन। जॾहिं मां आहियां ई कोन त मां केरु आहियां? न मां शरीर आहियां, न शरीर मुंहिंजो आहे। मां त उन प्रभुअ जो अंश आहियां। जीअं गंगा जी हिकिड़ी बूंद हूंदी आहे, उहा गंगा ही आहे, लेकिन उहा बूंद अगरि चए मां अलॻि आहियां त उहा गंगा न थी सघंदी, केवल बूंद रहिजी वेंदी। लेकिन उहा गंगा में हुजे, पाण खे अलॻि न मञे, त गंगा जी लहर बि नज़र अलॻि ईंदी आहे, पर हूंदी त गंगा में ई आहे। त अहिड़ी तरह सां असां बि सभु अलॻि नज़र था अचूं, पर अगरि तत्व ज्ञान अची वञे, ब्रह्म ज्ञान अची वञे, त असां सभु आहियूं ई कोन शरीर रूप सां, त केवल श्री भगवान ई आहे। असां उन जो ई तत्व आहियूं, उन जो अंश आहियूं। त पोइ ॿियो बचियो केरु? जॾहिं कोई न बचियो त पाप पुण्य कंहिंखे लॻंदो? इन करे श्री कृष्ण भगवान भगवत गीता में चवनि था त हे अर्जुन, जॾहिं हिन माण्हूअ खे ब्रह्म ज्ञान अची वेंदो आहे त ओॾी महिल ई हुन जा सभु जेके बि पाप वग़ैरह कर्मनि जा हिसाब किताब शून्य थी वेंदा आहिनि। छो जो उहे कंहिंखे लॻंदा आहिनि? सजा भोगींदो केरु? मान लो कंहिं पाप कयो त हुनजी सजा कंहिंखे मिलंदी? आत्मा त न्यारी आहे, आत्मा त अकर्ता आहे, शरीर त जली रख थी वेंदो आहे, सजा कंहिंखे मिलंदी? केवल आत्मा भर्म में पाण खे इहो सम्झी वेंदो आहे कि मां शरीर आहियां, बसि उहो ई दुख रूप आहे। इन करे मन जे द्वारा असांखे उहा पीड़ा महसूस थींदी आहे। त आत्म ज्ञान अचण खां पोइ ईअं ई थींदो आहे कि जीअं सपनो ॾिसी करे माण्हू उथंदो आहे त कोई परेशानी कोन्हे, सपने में जेको ॾिठो सपनो ई त हुयो,
ॿियो कुझु बि न हुयो। इन करे चवनि था आत्म ज्ञान अचण खां पोइ पाप पुण्य सभु उहे उन ब्रह्म ज्ञानीअ खे न लॻंदा आहिनि, उन माण्हूअ खे न लॻंदा जंहिंखे आत्म ज्ञान अची वियो। इन करे बार बार अभ्यास कंदो अचे कि पहिरियों त इहो असां ॿुधी करे दिमाग़ सां त सम्झंदा आहियूं कि मां शरीर न आहियां, धीरे धीरे पाण में उहो विश्वास अचे, भॻवान खे बार बार प्रार्थना कजे, सोई जान है जेह देह जनाई, प्रभु तूं जंहिं ते कृपा कंदे उहो ई सम्झी सघंदो इहो आत्म ज्ञान तुंहिंजी कृपा करुणा जे बिना असांखे न मिली सघंदो। इन करे तूं कृपा कर, दया कर त असांजे अंदरि हे ब्रह्म ज्ञान अचे, आत्म ज्ञान अचे, असां तुंहिंजे स्वरूप खे सुञाणे सघूं। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे, श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर, श्री कृष्ण गोविंद वासुदेव। आत्म ज्ञान बिना वैराग जे त संभव ई नाहे साध संगत जी। और सोचो हाणे तव्हां असांजे अंदरि केतिरो वैराग्य, भले थोरो घणो असांखे विवेक थी थो सघे, सम्झ थी सघे, थोरो घणो असां पाठ पढ़ी था सघूं, लेकिन ॿुधायो त वैराग असांखे आहे केतिरो। वैराग यानी संसार में काई दिलचस्पी न हुजे, संसार जा सुख भोग जेके बि आहिनि उन खां अलॻि रहे। त हाणे ॿुधायो अहिड़ी अवस्था असांजी काथे आहे जॾहिं संसार में अहिड़ी अवस्था अची वञे, संसार त छॾियो, ब्रह्म ज्ञानीअ जे लाइ टिनी लोकनि जा स्वर्ग जा वॾा वॾा सुख बि काक विष्टा जे समान लॻंदा आहिनि, गंदगीअ जे समान लॻंदा आहिनि, एॾो उहो निर्लेप थी वेंदो आहे। तॾहिं वञी करे ब्रह्म ज्ञान उनखे मिलंदो आहे। ईअं न कि संसार जा सुखनि जी बि इच्छा हुजे, असांखे धन जी बि इच्छा हुजे, परिवार में बि असांजो मोह हुजे ऐं ब्रह्म ज्ञान बि थी वञे। चओ हरे राम। त उहो सभु ठाकुर जीअ जे प्रभुअ जे कृपा सां ई संभव आहे। जंहिं ते प्रभु कृपा कनि उन खे ब्रह्म ज्ञान ॾियनि। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। राजा थिया भरतरी, उन्हनि खे वैराग लॻो त उन्हनि 100 दोहा लिखिया, वैराग शतक। राजा थिया गोपीचंद, उन्हनि खे बि वैराग आयो, राजाई छॾी करे उन्हनि फ़क़ीरी वरिती ऐं उन्हनि जी पहिरीं गुरु थी उन्हनि जी माता, उन खे ज्ञान ॾिनो। हाणे ॿुधायो 100 मां घणी अहिड़ी माताऊं हूंदियूं जेके पंहिंजे पुट खे चवंदियूं राजा ई छॾ, तूं फ़क़ीरी कर, तूं फ़क़ीर बणिजी वञ, भिक्षा वठ ऐं लखनि ते राज थो करे, उहे महल छॾे छॾ, सुख भोग छॾे छॾ। इहा कोई असली माता हूंदी जेकी असली उन जो कल्याण चाहींदी। कलयुग में सभु माता पिता असां केवल शरीर जो सुख ई चाहींदा आहियूं ऐं ॿारनि खे बि उहो ई ॾियणु चाहींदा आहियूं। छो जो असां ख़ुदि असली सुख न वठणु चाहींदा आहियूं, न वरितो आहे, त ॿारनि खे बि चाहींदा आहियूं त हिनखे चमड़ीअ जो ई सुख मिले। एसी हुजे चमड़ीअ जे लाइ, चमड़ीअ जे लाइ हिनखे सुठा सुठा बढ़िया स्वाद जा ज़बान जा सुख भोग हुजनि, शरीर जे घुमण जे लाइ गाॾियूं हुजनि, उन शरीर जे रहण जे लाइ महल हुजनि बढ़िया, ऐं शरीर मिटंदो उहो पकी ॻाल्हि आहे। तॾहिं जॾहिं फ़क़ीरी वरिती राजा गोपीचंद, तॾहिं राजा गोपीचंद खे अहिड़ो वैराग लॻो, माता खां पुछी त ही त ॾाढी कठिन आहे,
हे सन्यास त मां वरितो आहे, फ़क़ीरी ॾाढी कठिन आहे अम्मा, मुंहिंजो कीअं निबाह थींदो, कीअं निभिजी ईंदी। ली है फ़क़ीरी फ़िकर न करना, ध्यान धणी का धर न आवे, फ़क़ीर चवनि था संत चवनि था। माता चएती अगरि तूं मुंहिंजा 4 वचन धारण कंदे त तोखे फ़क़ीरीअ में बि आनंद अची वेंदो। अच्छा माता, उहे कहिड़ा 4 वचन आहिनि? तॾहिं मिठड़ी अम्मा चएती पई, प्यारा राजा, तुंहिंजो फ़क़ीर जो स्वांग निभिजी ईंदो। पहिरियों वचन तई त किले जे अंदरि रहिजां, ॿियों वचन तई मिठा मिठा माल खाइजां, ऐं टियों वचन तई त सुहिणी सेजा ते, आरामदायक कोमल सेजा ते सुम्हजां, ऐं चौथों वचन तई त 5 खे मारे छॾिजां। राजा चवण लॻो, अम्मा कमाल थी करे, हाणे मां फ़क़ीर आहियां, सन्यासी आहियां, राजा थोरी न आहियां। हे त 5 जेके तूं वचन ॿुधाया आहिनि 5 ई राजाउनि जा ॿुधाया आहिनि, राजा ई त मां छॾी आहे। माता खिली करे चवण लॻी, न न, ये फ़क़ीरीअ जा ई वचन आहिनि। चओ हरे राम। कहिड़ा फ़क़ीरीअ जा वचन आहिनि? त सभिनि खां पहिरियों वचन मां तोखे चयो, किले जे अंदरि रहिजां। उहो किलो कहिड़ो आहे? उहो असली किलो हे कोन अथई महलनि वारो जेको तूं सेना वारो ठाहे रखियो आहे, त उहो किलो अथई संतनि जे विच में रहिजां। सत्संग में तूं विच में रहंदे त ताक़त न आहे भॻवान जी माया तृष्णा काम क्रोध तोखे दुखी करे सघे। केॾो सुहिणो किलो आहे। ॿियो तोखे वचन चयो त मिठा मिठा माल खाइजां। हा, ये मिठा माल मतिलब इहो न आहे त जंहिंमें गुड़ ऐं माखी खंड पयल हुजे, त तूं एॾी बुख कढजां कि तूं सुको ढोढो खाएं, अगरि कल जी रखियल रोटी बि खाएं त उहा बि तोखे अमृत जहिड़ो स्वादु ॾे। स्वाद जे लाइ अॼु खां खाइणु तुंहिंजो मरी वियो, अॼु खां ज़बान स्वाद वारी तुंहिंजी मरी वई। प्यारा पुट, अॼु खां तुंहिंजी केवल बुख वारी ज़बान जीअरी हुजे। एॾी बुख लॻे, एॾी बुख लॻे कि तूं रही न सघे भोजन जे बिना, पोइ तूं जेको खाईंदे पत्ता बि खणी खाईंदे तोखे अमृत जे समान स्वादु ईंदो। गदगद थी विया राजा। वाह वाह मुंहिंजी मिठड़ी माता, केॾो न सुहिणो तो ज्ञान ॾिनो आहे। टियों वचन त कहिड़ी सेज ते? चई गुलनि जे सेजा ते सुम्हजांइ। या गुलनि जी सेजा कहिड़ी आहे? एॾो परिश्रम कजां, एॾी महिनत कजां कि तूं पत्थर ते बि सुम्हे त तोखे निंड अची वञे। इहा गुलनि जी सेजा आहे। गुलनि जी सेजा उहा न आहे कि कोमल कोमल बढ़िया सुठा बिस्तर लॻल हुजनि, इत्र लॻल हुजे ऐं गलीचा विछायल हुजनि, हेठों विहाणा रखियल हुजनि, न न न, उन ते बि निंड न ईंदी आहे। पर जेके परिश्रम कंदा आहिनि, पूरी खूब महिनत करे जेको सही आराम जो समय आहे ओतिरो तूं कंदे त तूं सुम्हंदे त तोखे पल बि न लॻंदो तोखे निंड अची वेंदी। वाकई बिल्कुलु सही वचन आहिनि। ऐं 5 ई छॾ मारे, इहो चौथों वचन कहिड़ो? कि काम क्रोध लोभ मोह अहंकार खे मारे छॾ। बसि इहे तुंहिंजा दुश्मन ख़तम थी विया त सॼी सृष्टि तुंहिंजी मित्र बणिजी वेंदी। ओ दीनानाथ दीन बंधु तोखे मिली वेंदो। एॾो सुंदर पवित्र ज्ञान पंहिंजे माता पंहिंजे पुट राजा खे ॾेई ऐं फ़क़ीरी धारण कराए। कथा चएती राजा जॾहिं वेंदो भिक्षा वठण, समय गुज़रियो, वैराग आयो, प्रेम आयो, भक्ति आई, पोइ त भुलिजी वेंदो केरु आहे। जेके उन जा दुश्मन हूंदा, जेके उन सां नफ़रत कंदा हुआ, राजा जिन खे हराए छॾींदो, राजा जे साम्हूं बीह न सघंदा, राजा उन खां बि भिक्षा वठींदो। अहिड़ा अहिड़ा राजा जेके अंदरि ई अंदरि उन खां जलंदा हुआ, ऐं उन खां जेॾी महिल उहो चए थो मूंखे हिकिड़ो फुल्को ॾेई छॾियो, त उहे राजा जेके उन खां ईर्ष्या कंदा हुआ, उन्हनि जी ईर्ष्या लही वई। अरे त भिखारीअ वांगुरु आयो आहे, हे उहो ई राजा आहे जंहिंजे साम्हूं असां बीह न सघंदासीं, अॼु दीन थी करे टुकड़ो थो घुरे। असां त उहे ई राजा आहियूं, हे त वीचारो भिखारी बणिजी वियो आहे। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त राजा को हाणे मथे महाराजा बणिजी वियो आहे। उहे त ॿाहिरि ई शइ था ॾिसनि,
अंदरी नथा ॾिसनि। ऐं राजा ॾिसे थो कि हा ही सभु व्यर्थ आहे, इहो मां छॾे चुको आहियां, हिन शरीर खे हलाइणो आहे ऐं भिक्षा मुंहिंजो अधिकार आहे, छो जो मां फ़क़ीरी वरिती आहे। फ़क़ीरनि खे अधिकार आहे, सन्यासीअ खे अधिकार आहे, उहो घुरी करे खाए। त उहो राजाउनि खां उन्हनि खां बि थो घुरे, त उहे राजा उन्हनि जो बि वैर लही वियो। आहा, उहे राजा अची करे उनखे गले था लॻाइनि। आहा, तूं धन्य है राजा, सभु कुझु तुंहिंजो आहे। ऐं घुरंदो त तलवारियूं निकिरंदियूं, खून ते हत्या करण ते लही वेंदा ऐं सभु छॾे छॾीं त हाणे दुश्मन गले था लॻाए। चओ हरे राम। असांजा सिंधी संत महान कवि साईं टेऊंराम साहिब इन माता जे वचननि खे भजन जो सुहिणो स्वरूप ॾिनो आहे। अचो साथ संग जी। अमारे जी कीअं ईंदो, अमारे जी कीअं ईंदो, हीअ सॉन्ग फ़क़ीरीअ जो युसर हो कीअं थींदो, मुंहिंजो सॉन्ग फ़क़ीरीअ जो ॾस सुर हो कीअं थींदो। माता पहिरियों वचन थी ॾे, हिकु कोट अंदर रह जा, 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 नित संतन जे संग में रही सखतियूं सिर सहजाए, नित संतन जे संग में रही सखतियूं सिर सहजाए। अमारे जी कीअं ईंदो, अमारे जी कीअं ईंदो, हीअ सॉन्ग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो, हीअ सॉन्ग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। ॿियो माल मिठा खाए जा, 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 जॾहिं बुखड़ी लॻई ॾाढी हथ रोटीअ ते लाहिजां, जॾहिं बुखड़ी लॻई ॾाढी हथ रोटीअ ते धरजां, अमारे जी कीअं ईंदो, अमारे जी कीअं ईंदो, हीअ सॉन्ग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो, हीअ सॉन्ग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। टियों सेज मथे सुम्हिजा, टियों सेज मथां सुम्हिजा, टियों सेज मथे सुम्हिजा, टियों सेज मथे सुम्हिजा, जॾहिं निंडड़ीअ चई ॾाढी
सिर धरती ते धर जा। जद निंड्रड़ी अचई ॾाढी सिर धरती ते धर जा। जडी निंडड़ी अचई ॾाढी सिर धरती ते धर जा। अमारे जी कीअं ईंदो अमारे जी कीअं ईंदो हीउ स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। अम्मा स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। चोथों पंजई छॾ मारे चोथों पंजई छॾ मारे चोथों पंजई छॾ मारे चोथों पंजई छॾ मारे कहे टेऊं धन माता वञा तो तां बलिहारे। कहे टेऊं धन माता तो तां वञा मां बलिहारे। कहे टेऊं धन माता वञा तो तां बलिहारे। कहे टेऊं धन माता वञा तो तां बलिहारे। अमारे जी कीअं ईंदो अमारे जी कीअं ईंदो हीउ स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सिर हो कीअं थींदो। जो स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। हीउ स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। बोल सतगुरुदेव भगवान की जय। धन्यवाद असांजे दरबार जा वैकुंठवासी काका रूपचंद जिन जे श्री मुख मों असां बचपन में ये सब कई भजन श्रवण कयासीं तॾहिं त सम्झ न हूंदी ना सम्झीअ में शब्द त सम्झ में न ईंदा पर संगीत अहिड़ी शइ आहे कि धुन उहा अॼु ताईं दिमाग़ में वेठल आहे। लेकिन हाणे उहे शब्द मिली था वञनि लिखियल त प्रभुअ जी कृपा सां अर्थ सम्झ में थो अचे त कॾहिं बि सत्संग अजायो न वेंदो आहे। हाणे तॾहिं उमिरि 8-10 साल जी ना सम्झीअ जी कुझु पतो न पए ईअं ई वेही करे ॿुधो वेठा भॼन। लेकिन ॾिसो देर सबेर आख़िर उहो ॿिज कॾहिं अजायो न वेंदो आहे। त भॻवान खां वैराग जो प्रेम जो भक्तीअ जो वरदान घुरूं। केॾा अनमोल सुहिणा वचन। हा ईअं न सम्झिजो कि सन्यासियुनि जे लाइ हर माण्हूअ जे लाइ इहे पालन करण जे योग्य आहिनि। हर माण्हूअ खे लाभ थींदो। अच्छा जेतिरो देरि सां असां भोजन कंदासीं शरीर स्वस्थ रहंदो न रहंदो कि न भाई। ऐं भोजन मिठो बि लॻंदो। केवल दाल फुल्को खाओ त आनंद अची वेंदो। असां महसूसु कयो आहे कॾहिं कॾहिं जीअं समय गुज़री वेंदो न ऐं काफ़ी समय खां पोइ भोजन खाईंदासीं मान लो खेॾण हली वियासीं काॾे 8-10 घंटा भोजन ई न कयोसीं पोइ केवल जेको फुल्को माताऊं पचाईंदियूं तए ते उन जी ख़ुशबूअ में ई आनंद अची वेंदो। अटे जे केवल फुल्के जी ख़ुशबूअ में उन में बि रस ईंदो छो जो उहो बुख जो रस आहे। ऐं परिश्रम खूब हुजे न त पोइ एॾी बढ़िया निंड अची वेंदी आहे कि वेहो ऐं बिल्कुलु खराटा शुरू माण्हूअ जा। त इहे त अनमोल वचन आहिनि। केवल सन्यासियुनि जे लाइ न आहिनि गृहस्थनि जे लाइ बि। ऐं माण्हू ॾिसो भोजन खाए थो ठीकु आहे अञा अधु घंटो थियो वरी काई सुठी शइ ॾिठई त वरी बढ़िया शुरू थो थी वञे सॼो ॾींहुं बसि चर 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 चर। पोइ छा थो थिए जीअं माताऊं सिपरी रखंदियूं
चांवर विधऊं 1 किलो, अरे कुछ संगत भी आई है, 1 कम कयो 1 किलो ॿिया भी विझो, तो उनके समय लगंदो न। पेट में अञा जेको 6 घंटा पहिरियों भोजन पचियो न आहे, वरी 2 घंटा थिया, वरी ठका कयोसीं, वरी कुछ खाइण जी शइ ॾिठीसीं, वरी विझी छॾीसीं, त पेट भी वीचारो छा करे। चओ हरे राम। हरे राम। हिकिड़ी शइ पूरी पची वञे पोइ त ॿी शइ खाए माण्हू, हिकिड़ी अञा पची न आहे, वरी भी ठका कईसीं। त अनमोल ज्ञान आहिनि स्वास्थ्य जे हिसाब सां ऐं आयुर्वेद जे हिसाब सां, ऐं उन जो अन्न जो असर बुद्धीअ ते बि पवंदो आहे। तन मन सां माण्हू स्वस्थ रहंदो आहे। ऐं सभिनि खां ज़रूरी वचन जेको आहे चौथों, 5 ई छॾ मारे, यानी काम क्रोध लोभ मोह अहंकार। उन जे लाइ भगवान खे प्रार्थना करे, प्रभु कृपा कनि, प्रभु दया कयो, बार बार वेनती करे, हा न। इन में कोई घबराइण वारी ॻाल्हि न आहे। विकार त ॾाढा ख़तरनाक आहिनि। हा, वॾनि खे इहे सभु विकार पकड़े रखंदा आहिनि, त भॻवान खे चओ न त प्रभु हाणे तव्हांजे माया जे करे त ब्रह्मा जी तक भुलियल आहिनि। वॾनि खे क्रोध अची वेंदो आहे, असां त तव्हांजे शरण आहियूं। हा, पंहिंजो अभिमान कजे त पोइ ॿी ॻाल्हि आहे, पर असां त तुंहिंजी शरण आहियूं, तूं संभाल। इन करे त पोइ भॻवानु सम्झी वेंदा आहिनि त हे वीचारो हे त अभिमान छॾे वेठो आहे, हे त मुंहिंजे ई भरोसे आहे, त उहो इंसान ते दोष न लॻंदो, भॻवान खे चवंदो अचे, ऐं पंहिंजो पूरो जतन करे भॻवान जे मार्ग ते हलण जो। बोलो वृंदावन बिहारी लाल की।